सुप्रीम कोर्ट पारां चूंडूं कराइण वारे फ़ैसिले बाबत पुछण ते हुन चयो त अदालत खे सियासी मामलनि में मुदाख़लत न करणु घुरिजे। इहा अदलिया जी आज़ादी जी ॻाल्हि करे थी। आइन सां लाॻापियल मसइलनि लाइ आइनी अदालत हुजणु घुरिजे या उन्हनि मसइलनि ते फुल कोर्ट बेंच ठाही वञे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट ते दबाउ विझणु चाहे थी त जीअं चूंडूं न थी सघनि, इदारनि जी तौहीन कई पई वञे। हुकूमत तकरार ऐं अफ़रा तफ़री पखेड़े रही आहे जॾहिं त असांजी पार्टी सिर्फ़ इलेक्शन चाहे थी। ज़मान पार्क में पंहिंजी रिहाइशगाह तां वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो त मूं पाण अदालती सुधारनि जी ॻाल्हि कई आहे। मुल्क मां सियासी बुहरान ख़तमु थींदो तॾहिं ई गवर्नेंस ऐं अदलिया में सुधार आणे सघिबा। इमरान ख़ान चयो त शहबाज़ शरीफ़ तकड़ में फ़ैसिलो सिर्फ़ अदलिया ऐं सुप्रीम कोर्ट ते दबाउ विझण लाइ कयो आहे, छो त हू चूंडूं नथा चाहिनि। इमरान ख़ान चयो त ही उहे माण्हू आहिनि जिन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सज्जाद अली शाह ते हमिलो कयो, जेको पंहिंजी जान बचाए भॼी वियो। जंहिंखां पोइ रफ़ीक तारड़ पंहिंजो ब्रीफकेस पैसनि सां भरियो ऐं कोचा बेंच ख़रीद कई। PTI चेयरमैन चयो त असां सभु चाहियूं था त अदालती निज़ाम में सुधारा अचनि, पर अॼु पूरी क़ौम सम्झी चुकी आहे त संदन नियत चूंडुनि खां भॼणु आहे। हुन चयो त ही जेके कारवायूं हली रहियूं आहिनि उहे हथ ठोकियूं आहिनि जंहिं सां इदारे जी तौहीन कई पई वञे।